ॿुधायो पाण त किथे आहियूं सर? ॿुधाइजो किथे पाण आहियूं, छा आहे अॼु प्रोग्राम हींअर? साईं रोमीअ जो रक़्स आहे। रोमी जो रक़्स आहे। सो असां दोस्तों आया आहियूं हींअर रोमी जो रक़्स ॾिसणु। हिकिड़ो तारीख़ी जॻह आहे हिते, होॾां आया आहियूं हिते। जी सर। इहा आहे दरवेश एक्सपीरियंस जी जी लाइव शो आहे। हा हा रोमीअ जो रक़्स जॾहिं थींदो आहे जी। हिस्टोरिकली जेका हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी उनजा दरवेश जेको हा समा कंदा, जंहिंखे चइबो समा, चइबो समा, जेको सिंधीअ में हाणे बि हा समा जी महफ़िल थींदी आहे न, असुल जी पाण बिठाई ॾियूं था इन टाइप हा ते। जी हा सर। ईअं हे फ़क़ीरी जेको हा हा राग त आहे ई आहे, पर जेको हुन सां डांस जो आहे न, हा जेको कंदा आहिनि ज़िक्र ऐं फ़िक्र, हम्म, उहो आहे रोमीअ जो रक़्स। जी सर। सो हीअ थींदो आहे रोज़ाना राति जो 7 बजे, हा कलाक जो प्रोग्राम आहे जेको पाण पहुता आहियूं। सही। माना हीअ रक़्स जेको रूहानी माना इन जो हा रूहानी से आहे। सूफ़ी जेको तरीक़ो आहे इस्लाम जो, हा सूफ़ीज़म, हा त उन में जेको ज़िक्र कंदा आहिनि सूफ़ी दरवेश, हा उनजो हिकिड़ो सिलसिलो आहे, उनजो हिकिड़ो तरीक़ो आहे। हा हे पुराणी बिल्डिंग आहे, ॾाढी शानदार बिल्डिंग लॻे थी। जी जी दोस्त में बिल्डिंग ॾेखारियो न सही। सर मूं ॾेखारिया, हा ॾिसो ॾेखार छॾी बिल्डिंग। अंदरि ॿुधाइजो न, अंदरि फोटो कढणु कोन ॾींदा। हा अंदरि वरी कोन था ॾेखारियो न, अंदरि वीडियो कोन, त फ़िलहाल तव्हां अगरि को ॿाहिरां। ॿाहिरां हे आहे लॻल इंफॉर्मेशन लाइ सॼी जी जी काफ़ी। काफ़ी आहे बस। ठीकु है सर, वॾी महिरबानी। दरवेश माना तुर्की ॿोली लफ़्ज़ आहे न? हा जेको असां वटि दरवेश आहे माना साॻी आहे, हा पर हे हुन ॿोली में। दोस्तों ये आहे अॼु से हिते हिकिड़ो रूहानी डांस आहे दरवेशनि जो। अंदरि वीडियो ठाहिण कोन था ॾियनि, ॿाहिरि जेको आहे साईं हे ॾिसजो जी सर ॿुधाईंदा आहियो। दरवेशनि जो ॾाज, डावरी ॾाज मतिलबु? ॾाज, जिस सिंधी में ॾाज चइबो आहे न कंहिं हा, माई हा, हा, हा। दरवेशनि जो ॾाज। अच्छा हिन उन में हे क्लॉथ्स हूंदा आहिनि, हे कपिड़ा, हे सामान, हा ठीकु आहे न, हे ड्रेसूं, हा सॼो हुनजो ज़िक्र लिखियलु आहे। सही। They are the main objects of drama. Training. जी There are notes. न ही जेका यानी आहे, यानी ही बुनियाद रोमी विधी पाण। No, historical बता आगे जो बोलिए। अच्छा रोमी द मशहूर मौलाना रोमी। मौलाना जलालुद्दीन रूमी। जी जी ही कुझु शयूं पयूं आहिनि हिते, ख़बर न आहे त हिननि जो मौलाना रोमी जे अजमल या छा। हिस्टोरिकल जाइ आहे ना। हा Sure. ये जो उत्तर पर पटको बन हा में तुर्की में अच्छा इंग्लिश में ये है अच्छा इंग्लिश में आहे लाइफ ऑफ लाइफ ऑफ रूमी। सरी मौलाना न छा हूंदो न? मौलाना रूमी, मौलाना मौलाना जलालुद्दीन हे सलालुद्दीन हीअ जलाल खे सी सी कंदा आहिनि तुर्की न, तव्हां न जीअं जन्नत आहे न, जन्नत हा जन्नत खे वरी ही सी सां कंदा आहिनि। सेनत हा माना लफ़्ज़ जन्नत हूंदो पर जे न ईंदो सी ईंदो, त जलालुद्दीन जेको आहे उहो हिन जो वरी सी सां थो अचे। हा हीअ अहिड़ी कुझु शयूं पयूं आहिनि हिते, मौलाना जलालुद्दीन रूमी जी इस्तेमालु जी न थी लिखियलु आहे हिते। जेको शोकेस आहिनि हिननि में कुझु सामान पियल आहे। जी
हिनखे तव्हां पॉज करे तव्हां ॾिसी सघो था, पढ़ी सघो था। हीअ जलालुद्दीन रूमी जी लाइफ ते लाइफ ते छा हुजे? जलालुद्दीन रूमी जेको आहे सो पैदा थियो वाल खुरासन इलाइक़ो आहे हुते विच टर्किश 1207 ईस्वी सेप्टेंबर 30 ते ॼाओ। हा ऐं तइलीम हुते वरितई, वरी माइग्रेशन घुमंदो रहियो, सियाहत कई तमामु घणी बगदाद, मक्का, मदीना, दमस्कस हा ऐं उन ज़माने जा जेके इल्मी मर्कज़ हुआ हुते विया। हा आख़िर में जे कोनिया में रहियो। अच्छा इन कोनिया पर उतां जो जेको हुक्मरान हो उन जी दावत ते कोनिया आयो ऐं कोनिया में रहियो ऐं उते ई वफ़ात कई। ऐं पाण 2 शादियूं कयूं, हिकिड़ी शादी मां पुट जो औलाद हो, ॿियनि मां बि टी न्याणी हो। सही, ठीकु आहे। जलालुद्दीन रूमी सर डोर खुली वियो अथव? सो दोस्तो असां हाणे अंदरि शो में वञूं था। अंदरि कैमरा ऐं वीडियो अलाउ न आहे, सो हुनजे करे हीअ जेको ॿाहिरि मूं तव्हांखे लका ॾेखारियो आहे तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, वॾी महिरबानी। शाह हसन इस्तांबुल मां। सो दोस्तो हीअ असां अंदरि आया आहियूं, फ़िलहालु अञा शो स्टार्ट थियण वारो आहे। सो मिड़ी थोरी तव्हांखे रिकॉर्डिंग करे ॿुधाईंदा, अॻिते वरी बंदि थींदो शो माना जीअं स्टार्ट थींदो त वरी। सो अमान अल्लाह पवर साहिब सां गॾु कैनेडा मां ख़ासि आया आहिनि। सो मौलाना रूमी जो जेको रूहानी डांस आहे उहो ॾिसणु आया हिते। अच्छा दोस्तो, हीअ पहिरीं पुराणो हमाम हो। सो इन हमाम खां सरी पोइ करे पियो थियनि हमाम सुल्तान फातिह जो वज़ीर हो। हा हा उन हेठां आयो हमाम। अच्छा पोइ हिननि हाणे 2008 में हिनखे तब्दील करे हे हाणे म्यूज़िक जो शो ऐं ये शो थींदा आहिनि। असुल में हे बिल्डिंग हमाम खे अच्छा हमाम जी आया सोफिया जे साम्हूं वेझो ई आहे। हा सही। अच्छा हिन बिल्डिंग खे 500 साल थी विया आहिनि। अच्छा सही। सो दोस्तो हीअ पहिरीं हमाम हो ऐं हाणे हिननि खे चेंज करे हाणे डांस जो हिकिड़ो ठाहियो अथनि माहौल। तमामु ज़बरदस्त जेंट्री वेठी आहे हिते ऐं थोरी देरि में थोरी सिलेक्टेड माण्हू हा सेलेक्ट माण्हू अचनि था। इस्तांबुल जो ईअं क्रीम आहे, माना इस्तांबुल अच्छा जो हा मर्कज़ आहे ऐं मर्कज़ में इहा तमामु ख़ासि जाइ आहे ऐं महांगी बि आहे रहे करे। हा सही सही तमामु जेंट्री सही। सो सर हीउ शो पूरो थी वियो ऐं माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त शो हो, रूहानी हो। सो ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे।